الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی سید المرسلین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الصلاة والسلام علیک یا رسول اللہ وعلی آلک واصحابک یا حبیب اللہ الصلاة والسلام علیک یا نبی اللہ وعلی آلک واصحابک یا نور اللہ۔ درود شریف جی فضیلت سرکار مدینہ صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم جو فرمانے عالی شان ہے قیامت جے ڈینہں مانن ماں مجھے ویجو وہ ہوندو جنہیں منہ تے ودھیک درود شریف پڑھیا ہوندا۔ صلو علی الحبیب صلی اللہ تعالیٰ علی محمد صلی اللہ علیہ وآلہ وسلم۔ ارشاد حضرت کعب الاحبار رحمت اللہ تعالیٰ علیہ، جیکو بانو اللہ پاک جی نعمت تے شکر ادا نہ کرے نئی عاجزی کرے تو اللہ پاک ان بانے کھاں دنیاوی نفع بھی روکے چھڑیندو آہے ان جے لائے جہنم جو ایک طبقو کھولے چھڑیندو آہے۔ ہانے اللہ پاک چاہے تو ان کے عذاب دے چاہے تو معاف کرے چھڑے۔ کتاب اللہ میں 3 شیوں اہڑیوں آہن جے کی وری عظمت واریوں آہن جہاں انہن جی حفاظت کئی وہ اللہ پاک جو حقیقی بانو آہے جہاں انہن کے ضائع کیو وہ ان جو حقیقی دشمن آہے۔ پہریوں نماز، بیو روزو، ٹریوں غسل جنابت۔ ارشاد حضرت میمون بن مہران رحمت اللہ تعالیٰ علیہ، عیب کڈن وارا بدترین مانو ہوندا آہن۔ جیکو بارگاہ الہی میں پنجو مرتبو جاننا چاہے تو وہ پنجے عملن میں غور کرے، چھو ت جیڑا ان جا عمل آہن تہڑو ہی ان جو مرتبو ہوندو۔ عالم جاہل بنی سان بحث و مباحثو نہ کیو، چھو ت جیکر عالم سان بحث کندو تو وہ پنجو علم تواں کھا روکے چھڑیندو، جاہل سان کندو تو وہ تواں تے غصو کندو۔ جیکو قرآن پاک جی پیروی کرے تو قرآن ان جی رہنمائی کندو آہے ایس تائیں جو جنت میں پجائے چھڑیندو آہے۔ جیکو قرآن کے چھڑے ڈیندو آہے قرآن ان کے نائے چھڑیندو، بلکہ ان جو پیچھو کندو آہے ایس تائیں جو ان کے جہنم میں کیرائے چھڑیندو آہے۔ دنیا میں بنی مانن لائے بھلائی آہے، توبہ کرن وارے جے لائے درجات جی بلندی کارن عمل کرن وارے جے لائے۔ اے نوجوانوں، پنجی جوانی سستی میں پنجی قوت طاقت کے اطاعت الہی میں صرف کرے چھڑیو۔ اے پوڑھو ہانے کیڑی شے جو انتظار آہے؟ مکھے پنجی زندگی میں 1 درہم صدقو کرن ان کا ودھیک پسند آہے تو مجھے مرن کا پوئے کیر مجھے طرفاں 100 درہم صدقو کرے۔ جیکو تقدیر تے راضی نہ ہے ان جی حماقت جو کوئی علاج نہ ہے۔ ارشاد حضرت وہب بن منبہ رحمت اللہ تعالیٰ علیہ، دنیا آخرت جو مثال بن ساحڑن جیڑو آہے، جیکر ایک کے راضی کیو ونے تو بی ناراض تھی ویندی آہے۔ بد اخلاق انسان جو مثال ان ٹٹل دل جیڑو آہے جیکو ناقابل استعمال تھی ویندو آہے۔ جنہیں پنجی خواہش کے پنجے قدمن جے ہیٹھاں رکھیو، شیطان ان جے پاچھے کھان بھی بھجندو آہے۔ جیکو شخص آخرت جے عمل جے بدلے دنیا طلب کرے، اللہ پاک ان جے دل کے ابتو کرے چھڑیندو آہے ان جو نالو جہنمین جے رجسٹر میں لکھیو ویندو آہے۔ مصیبت مومن جے لائے یہ آہے جیئں چوپائن جے لائے پیرن میں بیڑی۔ جیکو کہ مصیبت میں مبتلا کیو ویو یقیناً وہ انبیاء کرام علیہ السلام جے رستے تے ہلایو ویو۔ موں ایک حوالی جے کتاب میں پڑھیو جڏहिं تواں کے آزمائش میں مبتلا کیو ونے یا فرمایو آزمائش وارن جی راہ تے ہلایو ونے تو پان کے خوش نصیب سمجھ، چھو تے یقیناً تو کہ انبیاء کرام علیہ السلام صالحین جی راہ تے ہلایو ویو آہے۔ جڏहिं تو کہ نرمی آسانی جی راہ تے ہلایو ونے تو یقیناً تنجے لائے انبیاء صالحین کا علاوہ کہیں بے جی راہ منتخب کئی وئی آہے۔ شیطان کے آدم جی اولاد ماں گھنو سمن گھنو کھائن وارو سب کھاں ودھیک پسند آہے۔ جہاں جی بردباری ان جی خواہش تے غالب اچی وئی، وہ ہی زبردست عالم آہے۔
इरशाद हज़रत शुमैत बिन अजलान रहमतुल्लाह ताला अलैह। जेको शख़्स मौत खे हर वक़्तु साम्हूं रखंदो आहे उनखे दुनिया जी तंगी ऐं ख़ुशहाली जी का परवाह नाहे हूंदी। हज़रत उबैदुल्लाह बिन शुमैत रहमतुल्लाह ताला अलैह बयानु कनि था, मूं पंहिंजे वालिद माजिद हज़रत शुमैत बिन अजलान रहमतुल्लाह ताला अलैह खे फरमाईंदे ॿुधो त अल्लाह पाक मोमिन जी कुवत उनजे दिलि में रखी आहे, न वरी उनजे उज़वनि में। छा तव्हां नथा ॾिसो त हिकु पोढ़ो कमज़ोर शख़्स ॾींहं में रोज़ा रखंदो ऐं राति जो इबादत कंदो आहे, जॾहिं त को मुनाफ़िक़ नौजवान शख़्स उन खां आजिज़ हूंदो आहे। माण्हू टिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। पहिरियों जेको शुरू ई खां नेकी जे कमनि में मशगूल रहियो ऐं उन ते हमेशगी इख़्तियार कई एसि ताईं जो दुनिया मां रुख़सत थी वियो, ही मुक़र्रबीन मां आहे। ॿियो जंहिंजी इब्तिदाई ज़िंदगी त गुनाहनि ऐं गफ़लतुनि में गुज़री पर पोइ उहो तौबह ताइब थियो, ही अहले यमीन याने सिधे पासे वारनि याने जन्नतिन मां आहे। ऐं टियों जेको इब्तिदा खां गुनाहनि में मगन रहियो ऐं बिग़ैर तौबह जे दुनिया मां हलियो वियो, ही असहाबे शिमाल याने खाॿे पासे वारनि यानी दोज़खियुनि मां आहे। हज़रत मुहम्मद बिन मुनकदिर रहमतुल्लाह ताला अलैह जा इरशाद, खाधो खाराइण ऐं सुठी गुफ़्तगू करणु तव्हांखे जन्नत में वठी वेंदो। ॿारनि सां वधीक मज़ाक़ न कंदा कयो, न त उन्हनि वटि तव्हांजी क़दुरु मंज़िलत घटि थी वेंदी। बेशक मग़फ़िरत खे वाजिबु करण वारी शयुनि मां हिकु बुखे मिसकीन खे खाधो खाराइणु आहे। हज़रत मुहम्मद बिन मुनकदिर रहमतुल्लाह ताला अलैह खां पुछियो वियो, कहिड़ो अमल तव्हांखे सभ खां वधीक महबूब आहे? फरमायाऊं, मोमिन बाने खे ख़ुशि करणु। पुछियो वियो, उन खां अलावा का ॿी ॻाल्हि जंहिं मां तव्हांखे लज़त हासिलु थींदी हुजे? फरमायाऊं, मुसलमान भाउ ते ख़र्च करणु। अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं इरशाद फरमाईंदो, उहे माण्हू किथे आहिनि जेकी पाण खे ऐं पंहिंजे कननि खे लहव यानी रांदि रूंद ऐं मज़ामीर यानी साज़नि खां बचाईंदा हुआ, उन्हनि खे जन्नती बाग़नि में दाख़िल कयो। पोइ फ़रिश्तनि खे इरशाद फरमाईंदो, उन्हनि खे मुंहिंजो हमदो सना ॿुधायो ऐं ॿुधायो त हाणे न उन्हनि खे को ख़ौफ़ आहे न कुझु ग़म। इरशाद हज़रत ज़ैद बिन असलम रहमतुल्लाह ताला अलैह, जेको अल्लाह पाक खां डिॼंदो आहे त माण्हू न चाहींदे बि उन सां महबत कंदा आहिनि। जेको शख़्स अल्लाह पाक जी इताअत करे ताज़ीम बजा आणे त अल्लाह पाक पंहिंजे जन्नत सां उनखे इज़त अता फ़रमाईंदो आहे, ऐं जेको शख़्स नाफ़रमानी छॾे करे अल्लाह पाक जी ताज़ीम बजा आणींदो आहे त अल्लाह पाक उनखे अहिड़ी तरह इज़त अता फ़रमाईंदो आहे जो उनखे जहन्नम में दाख़िल न आहे कंदो। वधीक फ़रमाइनि था, अल्लाह पाक खां मदद घुरो, उहो तव्हांखे पंहिंजे सिवा हर कंहिंखां हर हिक खां बेपरवाह करे छॾींदो। न त तव्हां खां वधीक केरु अल्लाह पाक जो न्याज़मंद हुजे ऐं न ई तव्हां खां वधीक केरु उनजो मुहताज हुजे। इरशाद हज़रत इब्राहिम नख़ई रहमतुल्लाह ताला अलैह, जंहिं अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ इल्मु हासिलु कयो, अल्लाह पाक उनखे एतिरो अता फ़रमाईंदो जो उनखे किफ़ायत कंदो। ख़ुदा जो कसम, मूं ख़्वाहिशात ऐं पंहिंजी राय जी पैरवी करण वारनि जे ॻाल्हियुनि ऐं कमनि में ज़र्रे बराबरि भलाई नाहे ॾिठी। सहाबा किराम अलैहिम रिदवान पसंदि कंदा हुआ त अमल में इज़ाफ़ो ई कनि, का कमी न कनि त जीअं इस्तिक़ामत बाक़ी रहे। जॾहिं सहाबा किराम अलैहिम रिदवान कंहिं जनाज़े में हाज़िर थींदा हुआ त कुझु ॾींहंनि ताईं ग़मगीन रहंदा हुआ ऐं हीउ ग़म उन्हनि में वाज़े तौरु ॾिठो वेंदो हो। जॾहिं असां कंहिं जनाज़े में वेंदा या कंहिं मैयत जे बारे में ॿुधंदा हुआसीं त असां कुझु ॾींहंनि ताईं उन ग़म में मुब्तला रहंदा हुआसीं, छो त असां ॼाणूं था त उनखे उहो मामिलो पेश आयो आहे जेको उनखे जन्नत ॾांहुं वठी वेंदो या वरी दोज़ख ॾांहुं। जॾहिं त तव्हांजो हाल हीअ आहे जो तव्हां पंहिंजे जनाज़नि में दुनिया जूं ॻाल्हियूं कयो था। जेको बानो पंहिंजे गुनाहनि जी या पंहिंजे इबादत खे लिकाए त अल्लाह पाक उनजी इबादत खे ज़ाहिर फ़रमाए छॾींदो। इरशाद हज़रत सुफ़ियान बिन सईद सोरी रहमतुल्लाह ताला अलैह, जेको नेक कम में हराम माल ख़र्च कंदो आहे उहो उन शख़्स वांगुरु आहे जेको पेशाब सां कपिड़े खे पाक कंदो आहे। कपिड़ो पाणी सां ई पाक थींदो आहे ऐं गुनाहनि खे सिर्फ़ु हलाल ई मिटाईंदो आहे।
जेसिताईं ख़ौफ़ ख़ुदा जी शिदत न हुजे, इबादत जी ताक़त ऐं इबादत ते मज़बूती कंहिंखे हासिलु नथी थी सघे। इल्मु उन लाइ हासिलु कयो वेंदो आहे त जीअं उन जे ज़रिए अलाह पाक जो डपु ऐं ख़ौफ़ ऐं तक़वा हासिलु थी सघे। उन करे इल्म खे फ़ज़ीलत ॾिनी वई आहे। जेकर ईअं न हुजे हा त उहो बि बाक़ी तमामु शयुनि वांगुरु का अहमियत न रखे हा। हज़रत सैयदना सुफ़ियान बिन उयैना रहमतुल्लाह ताला अलैह। इल्म जो पहिरियों दर्जो ग़ौर सां ॿुधणु, पोइ ख़ामोशी इख़्तियार करणु, पोइ उनखे यादि रखणु, पोइ उन ते अमल करणु ऐं पोइ उनखे पखेड़णु आहे। जॾहिं को आलिम ला अदरी यानी मां नथो ॼाणा चवणु छॾे ॾींदो आहे त हलाकतुनि में पइजी वेंदो आहे। ग़ीबत कर्ज़ खां वधीक सख़्तु आहे। कर्ज़ त मोटायो वेंदो आहे पर ग़ीबत मोटाई नाहे वेंदी। उहा जॻह बदतरीन आहे जितो बानो गुनाह कंदो रहे ऐं तौबह करण खां बग़ैर उतां हलियो वेंदो आहे। हिकमत टिनि शयुनि सां ईंदी आहे: ख़ामोश रहणु, ग़ौर सां ॿुधणु ऐं महफ़ूज़ रखण सां। ऐं टिनि ख़सलतुनि जे करे हिकमत जो मेवो मिलंदो आहे: हमेशा जे घर यानी जन्नत ॾांहुं रुजू करणु, ॿियो धोखे जे घर यानी दुनिया खां परे रहणु, ऐं टियों मौत खां पहिरीं मौत जी तयारी करण सां। असहाबे हिकमत सां गॾु वेहंदा कयो, छो त उन्हनि जी मजलिस गनीमत, उन्हनि जी सोहबत सलामती ऐं उन्हनि जी दोस्ती इज़्ज़त आहे। इरशाद हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह ताला अलैह। जंहिं आलिमनि खे हक़ीर सम्झो उन जी आख़िरत खे नुक़सानु थींदो। जिते ॻाल्हाइणो न हुजे उते ख़ामोश रहणु माण्हुनि लाइ ज़बरदस्त हुस्न आहे। सच ॻाल्हाइणु मुंहिंजे नज़दीक कसम खाइण खां वधीक सुठो आहे। मुस्कुराए मुलाक़ात करणु, घणे भलाई करणु ऐं कंहिंखे तकलीफ़ न ॾियण जो नालो हुस्न अख़लाक़ आहे। इरशाद हज़रत फ़ुज़ैल बिन याज़ रहमतुल्लाह ताला अलैह। पंहिंजे मुसलमान भाइरनि जूं ग़लतियूं मुआफ़ करणु बहादुरी आहे। ग़ौर फ़िक्र हिकु अहिड़ो आईनो आहे जेको तोखे तुंहिंजूं नेकियूं ऐं बुरायूं ॾेखारींदो आहे। अलाह पाक जी महबत जो मतिलबु इहो आहे त इस्तिक़ामत सां उन जी इताअत कई वञे। जिन कमनि जे करण जो उन हुकुम ॾिनो आहे उन्हनि खे करणु ऐं जिन खां बचण जो हुकुम ॾिनो आहे उन्हनि खां बचण खे पंहिंजे मथां लाज़िम करे वठिजे। जेकर तूं तक़दीर इलाही ते सब्र नथो करे सघीं त पंहिंजे नफ़्स जी तक़दीर ते बि सब्र न करे सघंदे। इरशाद हज़रत अब्दुल्ला बिन औन रहमतुल्लाह ताला अलैह। ए मुंहिंजा भाइरो, मां तव्हांजे लाइ 3 शयूं पसंदि कयां थो: क़ुरान पाक जो ॾींहुं राति उन जी तिलावत कंदा रहो, मुसलमाननि जी जमात खे मज़बूती सां पकिड़े रखो ऐं मुसलमाननि जी इज़तुनि जे पोयां लॻण खां बचो। अलाह पाक जंहिंखे सुठी सूरत, सुठो रिज़्क़ ऐं नेक मनसब ॾिनो, पोइ उहो अलाह पाक जे लाइ आजिज़ी इख़्तियार करे त उहो ख़ालिस अलाह वारनि मां आहे। केतिरा ई अहिड़ा आहिनि जिन ॾींहं जो इस्तक़बाल कयो पर उनखे मुकमल न करे सघिया, ऐं केतिरा अहिड़ा आहिनि जिन अचण वारे ॾींहं जो इंतज़ारु कयो मगर उनखे न माणे सघिया। जेकर तव्हां मौत ऐं उन जी मुसाफ़त ते ग़ौर कयो त ज़रूरु ख़्वाहिशुनि ऐं उन जे धोखनि खां नफ़रत कंदो। तौबा करण वारनि जूं दिलियूं उन शीशे वांगुरु हूंदियूं आहिनि जंहिंमें हर शइ नज़र ईंदी आहे। उन्हनि जूं दिलियूं नसीहत खे जल्दी क़बूल कंदियूं आहिनि ऐं उहे नरमी जे वधीक वेझो हूंदा आहिनि। इरशाद अहमद बिन हर्ब रहमतुल्लाह ताला अलैह। नेकनि सां मुहबत रखणु, उन्हनि वटि वेहणु, उन्हनि जी सोहबत में रहणु, उन्हनि जी अफ़ाल व अक़वाल ॾिसी करे अमल करणु इंसानी क़ल्ब यानी दिलि जे लाइ उन खां वधीक का बि ॻाल्हि नाफ़े यानी नफ़े बख़्श नाहे। मूंखे उन शख़्स ते ताजुब आहे जंहिंखे मालूम आहे त उन जे अॻियां सजायल जन्नत ऐं पोयां भड़कंदड़ जहन्नम आहे, पोइ बि उनखे निंड अची वञे। इरशाद मुहम्मद बिन हनफिया रहमतुल्लाह ताला अलैह। जेको हुस्न मुआशरत खां कमु न वठे उहो अक़लमंद ऐं दाना नाहे, ऐं जेको मुआशरत में को रस्तो न लहे उहो इंतज़ारु करे एसि ताईं जो अलाह पाक उन जे लाइ कुशादगी ऐं उन मां निकिरण जी वाट पैदा फ़रमाए छॾे। बेशक अलाह पाक जन्नत खे तव्हांजे नफ़्सनि जी क़ीमत क़रार ॾिनो आहे, लिहाज़ा उनखे उन जे ग़ैर जे बदिले में न विकिणो। इरशाद हज़रत याह्या बिन ख़ालिद रहमतुल्लाह ताला अलैह। जॾहिं सुठी ॻाल्हि ॿुधो त उनखे लिखी वठंदा कयो, जॾहिं लिखी वठो त उनखे यादि करे वठंदा कयो, ऐं जॾहिं यादि करे वठो त बयानु कंदा कयो। दुनिया अचण वञण वारी शइ आहे ऐं माल आरज़ी आहे।
असां खां पहिरियां माण्हू असांजे लाइ नमूनो आहिनि ऐं असां पंहिंजे पोयनि जे लाइ इबरत आहियूं। इरशाद मोहम्मद बिन काब कुरज़ी रहमतुल्लाहि ताला अलैहि जॾहिं अल्लाह पाक के बाने सां भलाई जो इरादो फरमाईंदो आहे त उन में 3 ख़सलतूं पैदा फरमाए छॾींदो आहे। पहिरियों दीन जी सम्झ साञा, ॿियो दुनिया खां रग़बती ऐं टियों पंहिंजे ऐबनि जी मारिफत यानी सुञाण। दुनिया फ़ना जो घर ऐं गुज़ारे जो मक़ाम आहे। नेको ख़ुशबख़्त माण्हुनि उन खां मुंहुं मोड़ियो, जॾहिं त बदबख़्त माण्हुनि जे हथनि मां हीअ तेज़ी सां भॼी निकिती। उन जे पोयां लॻो रहण वारो बदबख़्त, जॾहिं त उनखां किनारा कशी इख़्तियार करण वारो ख़ुशबख़्त आहे। हीअ पंहिंजे फ़रमान बरदारनि खे तकलीफ़ में विझण वारी, पैरोकारनि खे हलाक करण वारी ऐं पंहिंजे साम्हूं झुकण वारनि सां ख़यानत करण वारी आहे। फ़क़्र उनजी मालदारी ऐं ज़्यादती उनजो नुक़सानु आहे ऐं उन जा ॾींहं बदिलजंदा रहनि था। ज़मीन हिकु शख़्स जे हक़ में रोअंदी ऐं हिकु शख़्स जे ख़िलाफ़ु रोअंदी। जंहिंजे लाइ रोअंदी आहे ही उहो ख़ुशि नसीब आहे जेको हिन जी पुठी ते अल्लाह पाक जी इताअत बजा आणींदो आहे, ऐं जंहिंजे ख़िलाफ़ु रोअंदी आहे ही उहो बदनसीब आहे जंहिं अल्लाह पाक जी नाफ़रमानी जे सबबि ज़मीन खे वज़नी करे छॾियो आहे। इरशाद हज़रत अबू याकूब फ़रक़द सुबखी रहमतुल्लाह ताला अलैहि पेट वारे जे लाइ पेट जे करे हलाकत आहे, जो जेकॾहिं उनखे नथो भरे त कमज़ोर थी वेंदो आहे ऐं जेकॾहिं भरे थो त भारी थी वेंदो आहे। को माण्हू 7 सालनि ताईं पाण खे कंहिं गुनाह खां बचाईंदो रहे त उनखां पोइ उहो उन गुनाह जो इर्तिकाब नाहे कंदो। ऐं इंसानो दुनिया खे दाई ऐं आख़िरत खे माउ बणायो। छा तव्हां उन ॿार खे नाहे ॾिठो जेको पाण खे दाई जे हवाले करे छॾे थो, पर जॾहिं वॾो थींदो आहे ऐं पंहिंजी वालिदा खे सुञाणणु लॻंदो आहे त हू दाई खे छॾे पाण खे माउ जे हवाले करे छॾींदो आहे। बेशक आख़िरत बि तव्हांजी माउ वांगुरु आहे ऐं वेझो आहे त उहा तव्हांखे पाण ॾांहुं छिके वठंदी। पाण फ़रमाइनि था त मूं तौरात शरीफ़ में पढ़ियो त जंहिं दुनिया ते ग़मगीन हालत में सब्र कयो त उन पंहिंजे रब ते नाराज़ी जी हालत में सुबुह कई। जेको कंहिं मालदार वटि वेठो ऐं उन जे लाइ आजिज़ी कई त उन जो 2/3 दीन हलियो वियो, ऐं जंहिं मुसीबत पहुचण ते माण्हुनि जे साम्हूं उनजी शिकायत कई त ॼण उन अल्लाह पाक जी शिकायत कई। इरशाद हज़रत अबू हाज़िम रहमतुल्लाह ताला अलैहि जॾहिं तव्हां ॾिसो त तव्हांजो परवरदिगार तव्हांखे हिक ॿिए पुठियां नेमतूं अदा फ़रमाए रहियो आहे ऐं तव्हां उनजी नाफ़रमानी कंदा वञो था त तव्हांखे उनखां डिॼणु घुरिजे। जहिड़ी तरह पूरी कोशिशि सां तव्हां पंहिंजा गुनाह लिकाईंदा आहियो, अहिड़ी रीति पंहिंजूं नेकियूं लिकाइण जी कोशिशि कयो। दुनिया में जेका ज़िंदगी गुज़री चुकी आहे उहा ख़्वाब वांगुरु आहे ऐं जेका बाक़ी आहे उहे तमन्नाऊं आहिनि। दुनिया में जेका शइ बि तोखे ख़ुशि करे थी उन सां गॾु तोखे ग़मज़दो करण वारी शइ ज़रूरु हूंदी आहे। बेशक आख़िरत जो साज़ो सामान यानी दुनियावी ज़िंदगीअ में ॾाढो सस्तो आहे, लिहाज़ा उन सस्ते ज़माने में वधि खां वधि मेड़े वठो, छो त जॾहिं उनखे ख़र्च करण जो ॾींहुं ईंदो त पोइ उहो न थोरो हासिल थी सघंदो न घणो। इरशाद हज़रत यहया बिन अबू कसीर रहमतुल्लाह ताला अलैहि नेकिन खे यादि रखणु ऐं गुनाहनि खे विसारे छॾणु तमामु वॾो धोखो आहे। इल्मु जिस्मानी राहत ऐं आराम सां हासिल नाहे थींदो। तव्हांखे कंहिं शख़्स जी बुर्दबारी ताजुब में न विझे एसि ताईं जो उनखे गुस्से जी हालत में ॾिसी वठो, ऐं कंहिंजी अमानतदारी बि तव्हांखे ताजुब में न विझे एसि ताईं जो उनजे तमा ऐं लालच जो मुशाहिदो करे वठो, छो त तव्हांखे मालूम नाहे त उहो कहिड़े पासे वेहंदो। इल्म जी मीरास सोन जी मीरास खां बहितर आहे ऐं नेक सीरत हुअणु मोतियुनि खां बहितर आहे। 3 शयूं जंहिं घर में हूंदियूं आहिनि उन मां बरकत खजी वेंदी आहे। पहिरियों फुज़ूल ख़र्ची, ॿियो ज़िना ऐं टियों ख़यानत। इरशाद हज़रत सैयदना ज़ुन्नून मिस्री रहमतुल्लाह ताला अलैहि कंहिं पुछियो माण्हू खे कीअं ख़बर पए त हू मुख़लिस आहे? फ़रमायूं उहो नेक कमु करण में पूरी कोशिशि करण जे बावजूदु उन ॻाल्हि खे पसंदि करे त मां मुअज़्ज़ज़ यानी इज़त वारो न सम्झो वञा। पाण खां पुछियो वियो माण्हुनि मां सभ खां वधीक ग़मज़दा शख़्स केरु आहे? फ़रमायूं जेको सभ खां वधीक बद अख़लाक़ आहे। दिलि में हैबत जो वजूद ऐं बारगाह इलाही में पंहिंजे गुज़िरियल बद आमालनि खां घबराहट तव्हांजी हया जो ॾस ॾींदी आहे। हया ख़ामोशी जो सबक़ु ॾींदो आहे ऐं ख़ौफ़
परेशान रखंदो आहे। अहिड़े शख़्स जा दोस्त बणिजो जंहिंजा वस्फ़ तव्हां सां ॻाल्हियूं कनि ऐं उन वटि मतां वियो जंहिंजी ज़ुबान तव्हां सां ॻाल्हियूं करे। इरशाद हज़रत सैयदना अबू बकर शिबली रहमतुल्लाह ताला अलैह, बुरनि माण्हुनि जी सोबत जी नूसत खां नेक ॿारनि जे बारे में बदगुमानी पैदा थींदी आहे। शुक्र हीअ आहे त नज़र नेमत अता करण वारे ते हुजे, न नेमत ते। जेको अल्लाह पाक तरफ़ां रहमत ऐं अता ॾिसी करे उन सां मुहबत करे, उहो मुहबत में मुख़लिस न आहे। हज़रत सैयदना बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह जा इरशाद, मूं पंहिंजे दिलि, ज़ुबान ऐं नफ़्स जी इस्लाह जे लाइ 10 साल गुज़ारिया। उन में मूंखे सभ खां वधीक मुश्किल दिलि जी इस्लाह मालूम थी। पाण रहमतुल्लाह ताला अलैह जे घर वारी बयानु करे थी त मूं संदन खे फरमाईंदे ॿुधो, मूं हर शइ जो इलाज कयो पर नफ़्स जे इलाज खां मुश्किल को इलाज न लधो, हालांकि हीउ नफ़्स मुंहिंजे अॻियां सभ खां वधीक हक़ीर आहे। संदन खां पुछियो वियो, बुज़ुर्गनि मारिफत कीअं हासिल कई? फरमायाऊं, उन्हनि पंहिंजा हक़ छॾे ॾिना ऐं ख़ुदा जे फ़र्ज़नि में लॻी विया। संदन खां पुछियो वियो, आरिफ़ जी निशानी छा आहे? फरमायाऊं, यादि इलाही में सुस्ती न करे, बंदगी जो हक़ अदा कंदे न थकिजे ऐं ख़ुदा खां सवाइ कंहिंसां दिलि न लॻाए। बुख ककर आहे, बानो बुखियो हूंदो आहे त दानाई ऐं हिकमत जी बारिश वसंदी आहे। पाण रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो, जॾहिं तव्हां कंहिं अहिड़े शख़्स खे ॾिसो जंहिंखे करामतूं अता कयूं वयूं हुजनि, एसि ताईं जो हू हवा में उॾंदो हुजे त उन खां धोखो न खाइजो। एसि ताईं जो ॾिसी वठो त हू नेकी जो हुकुम ॾियणु, बुराई खां मना करणु, अल्लाह पाक जी हदनि जी हिफ़ाज़त करणु ऐं शरीयत जी बजा आवरी अमल करण में कीअं आहे। इरशाद हज़रत सहल बिन अब्दुल्लाह तुस्तरी रहमतुल्लाह ताला अलैह, अल्लाह पाक उन बाने जी दिलि नाहे खोलींदो जंहिंमें 3 शयूं हुजनि, बाक़ी रहण जी चाहत, माल जी महबत ऐं सुभाणे जो ग़म। माण्हुनि जे बुरनि ऐं किरियल आदतुनि जी तफ़्तीश न कयो, बल्कि पंहिंजे बारे में इस्लामी अख़लाक़ जी तफ़्तीश ऐं छंछाण कयो, एसि ताईं जो तव्हां फ़रमान बरदार थी वञो ऐं तव्हांजी दिलि में ऐं तव्हांजे अॻियां तव्हांजे हाल जी क़दुरु मंज़िलत वधी वञे। इल्म खां सवाइ सॼी दुनिया जहालत, इख़लास खां बग़ैर सॼो अमल धूड़ जा पखड़ियल ज़रा आहिनि ऐं इख़लास वारे अमल में बि तव्हां डिॼंदा रहो, एसि ताईं जो तव्हांखे मालूम थी वञे त अमल क़बूल थियो या न। इल्म जो शुक्र अमल आहे ऐं अमल जो शुक्र इल्म जी ज़्यादती आहे। पेट भरणु ग़फ़लत जी असुलु आहे। माण्हू गुनाह ते ॼमियल रहंदो आहे त उन जी तमामु नेकियुनि में नफ़्सानी ख़्वाहिश जी मिलावट रहंदी आहे ऐं जेसिताईं उहो हिकु गुनाह ते बि अड़ियल आहे, उन जूं नेकियूं ख़ालिस नथियूं थी सघनि। वधीक उहो पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशुनि मां जान नथो छॾाए सघे, जेसिताईं हू पंहिंजे नफ़्स जे उन्हनि तमामु शयुनि मां निकिरी न वञे जिन खे हू सुञाणींदो आहे त उहे अल्लाह खे नापसंदि आहिनि। उन इल्म खां अफ़ज़ल कंहिंखे का शइ अता नाहे कई वेंदी जंहिंजे करे बाने जी अल्लाह पाक ॾांहुं मोहताजी वधे। बाननि जे लाइ 4 शयूं अहिड़ियूं आहिनि जिन खे अल्लाह पाक पंहिंजे ज़िम्मे करम ते खंयो आहे। पहिरियों, जेको अल्लाह पाक खां डिॼंदो, अल्लाह पाक उनखे अमान ॾींदो आहे। ॿियो, जेको उन खां उमेद रखंदो उहो पंहिंजी उमेद खे पुॼंदो। टियों, जेको नेकियुनि जे ज़रिए उनजो कुर्ब हासिलु कंदो उहो उनजी नेकियुनि खे क़बूलु कंदो ऐं 1 जे बदिले 10 जो सवाबु अता कंदो। चोथों, जेको उन ते तवक्कुल कंदो उहो उनजो तवक्कुल क़बूलु फ़रमाईंदो, उनखे नफ़्स जे सिपुर्द यानी फिटो न कंदो ऐं उनजे मुआमले जी ज़िमेदारी पाण खणंदो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह खां पुछियो वियो, उहो कहिड़ो अमल आहे जेको माण्हू कंदो रहे एसि ताईं जो पंहिंजे नफ़्स जे ऐबनि खे ॼाणे वठे? फरमायूं, माण्हू पंहिंजे नफ़्स जा ऐब उन वक़्तु ताईं नाहे ॼाणे सघंदो जेसि ताईं पंहिंजे तमामु अहवाल में नफ़्स जो मुहासिबो न करे। अर्ज़ु कयो, उहो कहिड़ो मरतबो आहे जंहिं ते फ़ाइज़ थियण वारो मक़ाम उबूदियत ते फ़ाइज़ थी वेंदो आहे? फरमायाऊं, जॾहिं तदबीर छॾे ॾिए। अर्ज़ु कयो वियो, उहो कहिड़ो मरतबो आहे जंहिं ते फ़ाइज़ थियण वारो सिदिक़ जे मक़ाम ते फ़ाइज़ थी वेंदो आहे? फरमायूं, जॾहिं अल्लाह पाक जे हुकुम ऐं मना करण जे मामले में उन ते तवक्कुल करे। उम्मीद हर गुनाह जी ज़मीन, हिर्स हर गुनाह जो बिज ऐं टाल मटोल हर गुनाह जो पाणी आहे। नदामत इताअत जी ज़मीन, यकीन हर इताअत जो बिज ऐं अमल हर इताअत जो पाणी आहे। जेतिरो तव्हां पंहिंजी दुनिया खे केराईंदो एतिरो तव्हां पंहिंजी आख़िरत खे बणाईंदो। जेतिरो तव्हां पंहिंजे नफ़्स, नफ़्सानी ख़्वाहिश
ऐं पंहिंजे शहवत जी मुखालफ़त कंदो एतिरो तव्हां पंहिंजे मौला खे राज़ी कंदो। जेतिरो तव्हां पंहिंजे दुश्मन शैतान ऐं उनजी दुश्मनी खे ॼाणींदव एतिरो तव्हां पंहिंजे रब खे सुञाणींदव। जेतिरो बुरो गुमान रखंदो आहे, जेको बुरो गुमान रखंदो आहे उहो यकीन खां महरूम थी वेंदो आहे। जेको बेफ़ाइदा गुफ़्तगू कंदो आहे उहो सिद खां महरूम थी वेंदो आहे। ऐं जेको फज़ूल कमनि में मशगूल थींदो आहे उहो परहेज़गारी खां महरूम थी वेंदो आहे। ऐं जेको उन्हनि टिनी शयुनि खां महरूम हूंदो आहे उहो हलाकत में पवंदो आहे ऐं उनखे उनजे दुश्मननि वारे रजिस्टर में लिखियो वेंदो आहे। ला इलाहा इल्लल्लाह चवण जो सवाबु अल्लाह पाक जो दीदारी आहे ऐं जन्नत आमालनि जो सवाबु आहे। हज़रत अहमद बिन मोहम्मद बिन सालिम रहमतुल्लाह ताला अलैह बयानु कनि था त मां हज़रत सहल बिन अब्दुल्ला तुस्तरी रहमतुल्लाह ताला अलैह जी ख़िदमत में हाज़िर हुयुसि त हिकु शख़्स अची अर्ज़ु कयो, ए उस्ताद मोहतरम, असुल ग़िज़ा कहिड़ी आहे? फ़रमायो हमेशह ज़िक्र करणु। उन शख़्स चयो, मां उन बारे में नथो पुछां, बल्कि मां त इंसानी जान जे क़ाइमु रहण वारी शइ जे बारे में पुछी रहियो आहियां। पाण फ़रमायो, ए बाना, शयूं अल्लाह पाक जे ई सबबु आहिनि, शयूं अल्लाह पाक जे ई सबबु क़ाइमु आहिनि। उन शख़्स अर्ज़ु कयो, मुंहिंजी मुराद इहा न आहे, बल्कि मां त उन जे बारे में पुछी रहियो आहियां जंहिंजे बग़ैर चारो ई न आहे। पाण फ़रमायो, ए जवान, अल्लाह पाक खां बग़ैर बि को चारो न आहे। इरशाद हज़रत दाता अली हजवेरी रहमतुल्लाह ताला अलैह, बाह ते पैर रखणु त नफ़्स गवारा करे सघे थो, पर इल्म ते अमल उनखां कई भेरा ॾुखियो आहे। जंहिं क़िस्म जे माण्हुनि जी सोबत इख़्तियार कई वञे, नफ़्स उन्हीअ जी ख़सरत ऐं आदत इख़्तियार करे वठंदो आहे। अमल जो रूह इख़लास आहे। जहिड़ी तरह जिस्म रूह खां बग़ैर महज़ पथर आहे, अहिड़ीअ रीति अमल खां बग़ैर इख़लास बि महज़ दूंहों आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।